अच्छा, पोएं वीडियो में तव्हांखे मां ॿुधायां पियो त करंट अफेयर में 2 सालनि जी 2 इयर्स हिन में रखी छॾियो। 2 इयर्स नेशनल ऐं इंटरनेशनल डेवलपमेंट्स पुछियूं वेंदियूं आहिनि। असां पहिरियों नेशनल डेवलपमेंट कवर कंदासीं कंहिंजूं 2020 जूं, पोइ वरी इंटरनेशनल डेवलपमेंट्स 2020 जूं, वरी पोइ असां 2021 ते वेंदासीं, उन में बि अगेन नेशनल ऐं इंटरनेशनल डेवलपमेंट्स। हे तव्हांजा 5 खां 8 लेक्चर हूंदा। हिन में टोटल तव्हांजा जेतिरा बि तव्हां ॾिसंदो टोकिन क्वेश्चन जेके पेपरनि में ईंदा आहिनि, इंशाअल्लाह 110% उन मंझो ई तव्हांखे क्वेश्चन ईंदा। ऐं उन में टेक्निक छा हूंदी आहे इहो सब्जेक्ट तयारु करण जो, उहो बि तव्हां सां मां शेयर कयां थो। सो लेट्स बिगिन अवर लेक्चर। अच्छा, क्वेश्चन ईंदो आहे, मोस्ट रिपीटेड क्वेश्चन आहे, ऐं पोइ जेके टेस्टूं थियूं आहिनि उन में पुछियो बि वियो आहे त पाकिस्तान योम इस्तक़लाल ते हिकिड़ी जेको आहे पोस्टल स्टैम्प जारी कई हुई, उहा घणनि रुपयनि जी हुई, इहो क्वेश्चन ईंदो आहे, ऐं कहिड़ी तारीख़ ते थी। हाणे त हिन में रखंदा वञो त 58 रुपीज़ जी जेको आहे सो स्टैम्प जेको आहे टिकली हूंदी आहे न, जेके पाण सवली सिंधी में चवंदा आहियूं, काॾे बि ख़त मोकिलींदा आहियूं, पुराणे अॻे दौर में ई हूंदो त उन मथां टिकली, मिसाल था वठूं, ख़त खे मोकिलण जा पैसा आहिनि 30 रुपया, त 30 रुपये टिकली वठी हुन ते हणी छॾंदासीं। हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो सिस्टम ख़तमु थी वियो आहे, पर हे ऑनररी या कुझु जेको आहे सो पॉलिटिकल रीज़न्स हूंदा आहिनि जंहिंजे करे स्टैम्प जारी कया वेंदा आहिनि। हाणे हिन जो थोरो बैकग्राउंड पढ़ूं त पिया मिंट में क्विकली। त स्टैम्प पेपर 58 रुपयनि जो जारी कयो वियो हुयो। कहिड़ी डेट ते कयो वियो? 5 अगस्त ते, 5 अगस्त 2020, ऐं योम इस्तक़लाल जे मौक़े ते 58 रुपयनि जो। हाणे इहो छा हुयो? कश्मीर सां यकजहती लाइ, जॾहिं जेको कश्मीर हुयो उहो इंडिया जेका हुई उन्हनि ऑक्यूपाए कयो। ऑक्यूपाए त घणो पहिरियों कयो, ईअं खणी चइजे त उनखे अलॻि हिकिड़ी हैसियत हासिलु हुई, त उते ॿियो को प्रॉपर्टी नथो वठी सघे, इन टाइप जी ॿियूं कुझु घणियूं शयूं, ऐं उन्हनि खे यानी हिकिड़ो डिस्प्यूटेड एरिया हुयो इंटरनेशनली, पर उनखे जेको आहे सो हिकिड़ो आर्टिकल उन जे तहत उन ख़तमु करे ऐं जेको आहे सो उनखे ज़म कयो वियो इंडिया में। त उन्हनि जे अगेंस्ट जेको आहे सो हे कश्मीरियुनि सां यकजहती जेको आहे शो करण जे लाइ जेको स्टैम्प पेपर आहे, जेकॾहिं तव्हां उनजी नेट ते सर्च कंदो तव्हांखे उनजी पिक्चर शो थींदी, कश्मीरी जेको आहे ॿधल वेठो आहे, उनखे इंडियन आर्मी वारो गोली हणे थो पियो, स्टैम्प पेपर ते सॼी इहा जेको आहे सो पोर्ट्रेट थियल आहे। ठीकु आहे, हाणे हिकिड़ो हे क्वेश्चन थी वियो। अच्छा, ॿियो क्वेश्चन ईंदो आहे त खुजराब पास ते दुनिया जो इन ते दुनिया जो हाईएस्ट ATM इंस्टॉल कयो वियो, इहो कहिड़ी बैंक जो हुयो? हाणे इहो बि क्वेश्चन पेपरनि में ईंदो आहे, जॾहिं ईंदो त असां परेशान थी वेंदा आहियूं त यार कहिड़ी बैंक जो हुयो। जॾहिं बि अहिड़ो क्वेश्चन अचे न, वीडियो खे हिकिड़े सेकेंड लाइ पाज़ करे पंहिंजो पाण खां क्वेश्चन कंदा कयो त छा इहो तव्हांखे अचे थो पियो। जॾहिं न ईंदो आहे न, त इंसान जे अंदरि नेचुरली हिकिड़ी क्यूरियोसिटी पैदा थींदी आहे त यार ॾिसो हिन जो जवाबु छा आहे। सो तव्हां पंहिंजो पाण खां क्वेश्चन कयो त तव्हांखे अचे थो पियो कहिड़ी बैंक जो, बैंक अल्फला जो हुयो, HBL जो हुयो, MCB जो हुयो, कहिड़ी बैंक जो। सो हिन जो करेक्ट आंसर आहे नेशनल बैंक ऑफ पाकिस्तान, NBP, जेका असांजी जेको आहे सो क़ौमी बैंक आहे, उनजो ATM खुजराब पास ते दुनिया जो हाईएस्ट ATM आहे इहो। इन खां मथे पूरी दुनिया में कोई बि ATM न आहे, हाईएस्ट ATM इन पाकिस्तान इन द वर्ल्ड इहो जेको आहे सो इंस्टॉल कयो वियो। इन करे इहा आम ख़बर आहे, ऐं पेपरनि में या करंट अफेयर्स में इहो पुछा कई वेंदी आहे। हिन में डेट या जेको आहे सो मंथ वग़ैरह न पुछियो वेंदो आहे उमूमन, जे मंथ हुजे त नेट ते सर्च करे वठिजे। जेको आहे सो ATM पुछा कयो वेंदो आहे कहिड़ी बैंक जो हुयो। अच्छा, इन मां ई जॾहिं बि हाणे तयारी करण जो तरीक़ो इहो हूंदो आहे, जॾहिं बि को क्वेश्चन अचे त उन सां रिलेटेड क्वेश्चन जेके आहिनि उहे तव्हां सर्च करे वठंदा कयो या उहे कवर करे वठंदा कयो। जीअं हाणे इहो आहे, हाणे हिते ऑटोमेटिकली हिकिड़ो ज़हन में सुवालु ईंदो आहे, या अक्सर GK जे पेपरनि में सुवाल बि ईंदो आहे त ओल्डेस्ट बैंक इन पाकिस्तान, सभिनि खां या पहिरियों बैंक जेको आहे पाकिस्तान में कहिड़ो हुयो, या सभिनि खां हिन वक़्तु जेके मौजूदा बैंक आहिनि उनमें सभिनि मां ओल्डेस्ट बैंक कहिड़ो आहे? त ओल्डेस्ट बैंक आहे असांजो HBL, हबीब बैंक लिमिटेड। ठीकु आहे, इहो पाकिस्तान जो सभिनि मां ओल्डेस्ट बैंक आहे। अच्छा, ॿियो क्वेश्चन ईंदो आहे त पाकिस्तान हिकिड़ी टैंक खणी वियो, वर्ल्ड रिकॉर्ड क़ाइमु कयो हुयो 12,000 फुट जी बुलंदी ते। ठीकु आहे, क्वेश्चन ईंदो आहे त इहा कहिड़ी टैंक हुई, या पुछा कंदा आहिनि त इहो कहिड़े एरिया में जेको आहे सो खणी विया। त इहो अल ख़ालिद टैंक मशहूरु तव्हां ॾिठी हूंदी, ॿुधी हूंदी। अक्सर जेको आहे सो जेके 23 मार्च जी जेका असांजी परेड हूंदी आहे उन में बि हिन जी नुमाइश कई वेंदी आहे। अल ख़ालिद टैंक पाकिस्तानी मशहूरु टैंक आहे, 1990 में ठाही वई। ठीकु आहे, जेको आहे सो अल ख़ालिद टैंक 12,000 फुट जी बुलंदी ते खणी विया। किथे खणी आहे? बर्ख मोहम्मद ख़ान टॉप। ठीकु आहे, इहो किथे आहे? ख़ैबर एजेंसी, अफ़गानिस्तान जो जेको बॉर्डर आहे उनजे भरिसां आहे ख़ैबर एजेंसी। जेके फाटा में जेके मुख़्तलिफ़ एजेंसियूं आहिनि उन में जमा हिकिड़ी एजेंसी आहे ख़ैबर एजेंसी, उन में आहे बर्ख मोहम्मद ख़ान टॉप, यानी कि हिन पहाड़ी जो नालो आहे। उन जी 12,000 फुट ते अल ख़ालिद टैंक खणी आहे। हाणे इहो बि आम इवेंट आहे जेको अक्सर पेपरनि में पुछा कयो वेंदो आहे। ठीकु आहे, सो इनखे तव्हांखे ध्यान में रखिणो आहे। अॻिते हलूं था। अच्छा, बैंक जी पाण ॻाल्हि कयूं पिया त बेस्ट बैंक जो अवॉर्ड कहिड़ी बैंक खे ॾिनो वियो? बेस्ट बैंक इन 2020। ठीकु आहे, हाणे दुकान शुरू कयो पंहिंजे ज़हन में त ABL हुयो, मीज़ान बैंक हुयो, सिल्क बैंक हुयो, इस्लामी बैंक हुयो, कहिड़ी हुई? त इहो आहे बैंक अल्फला।
बैंक अल-फलाह। हाणे बैंक अल-फलाह खे एवॉर्ड ॾिनो वियो कंहिंजो, बेस्ट बैंक जो ऑफ 2020। हे पेपरनि में तव्हां खां पुछी सघनि था पिया। अच्छा, ख़ान साहब विज़िट कई कराची 2020 में, इमरान ख़ान साहब प्राइम मिनिस्टर हुयो उन वक़्तु, ऐं उन ॾिनो कराची ट्रांसफॉर्मेशन प्लान। ठीकु आहे, हाणे कराची ट्रांसफॉर्मेशन प्लान जेको आहे इहो ईंदो आहे त कहिड़ी तारीख़ ते ॾिनो वियो, 5 सितंबर ते। 5 सितंबर 2020 ते ख़ान साहब इहो कराची ट्रांसफॉर्मेशन प्लान ॾिनो हुयो, ऐं इन जी क़ीमत या लागत केतिरी, 1100 अरब रुपया, 1100 बिलियन रुपीज़। इहे मुख़्तस कया विया हुया छाजे लाइ, हिन प्लान जे लाइ, यानी कि कराची खे ट्रांसफॉर्म करिणो आहे, इन लाइ 11 अरब रुपया विफ़ाक़ जेको आहे सो मंज़ूर कया हुया। ऐं कहिड़ी डेट ते हुयो, 5 सितंबर ते, ऐं टोटल अमाउंट केतिरो हुयो, हाणे इन मुंहिंजो कोई बि क्वेश्चन पुछी सघनि था पिया। ऐं इन प्लान जो नालो छा हुयो, कराची ट्रांसफॉर्मेशन प्लान। सो 3 या 4 क्वेश्चन या MCQs इन मां ठही सघनि था पिया। अच्छा, ॿी हिकिड़ी ॻाल्हि त 2020 जेको आहे उहो लीप ईयर बि हुयो। ऐं लीप ईयर चइबो आहे उन साल खे, जेकॾहिं तव्हां EDS जा मुंहिंजा लेक्चर ॾिसी आया हूंदो त लीप ईयर, या तव्हांखे ख़बर बि हूंदी तक़रीबन सभिनी खे, हर 4 सालनि खां पोइ ईंदो आहे, जंहिंमें फेबरवरी में 29 फेब ईंदी आहे, यानी कि 3 साल 28 फेब हूंदी आहे। ठीकु आहे, वरी हाणे इन जो मतिलबु आहे 2020 में लीप ईयर चयो आहे, माना इन में जेका फेबरवरी हिकिड़ो ॾींहुं यानी कि वधी वेंदो आहे, 366 ॾींहं थी वेंदा आहिनि। 29 फेबरवरी आई, वरी 2021, 22 ऐं 23 इन्हनि सभिनि में घणा 365 ॾींहं हूंदा, ऐं 28 फेबरवरी जो 28 तारीख़ हूंदी। वरी नेक्स्ट लीप ईयर कहिड़ो थींदो, 2024 थींदो। सो इन करे बि हे इंपॉर्टेंट आहे त लीप ईयर हुयो, इहो अक्सर पेपरनि में पुछा बि कई वेंदी आहे, सो इन करे ध्यान में रखी छॾियो। अच्छा, उन खां पोइ अचूं था पिया ख़ादिम हुसैन रिज़वी साहब जे बारे में, करंट अफेयर में क्वेश्चन अची सघे थो पियो त ख़ादिम हुसैन रिज़वी डाइड ऑन 19 नवंबर 2020। ठीकु आहे, तहरीक लबैक पाकिस्तान जो जेको आहे सो मुंहिंजे ख़्याल प्रेसिडेंट हुयो या चेयरमैन वॉट एवर। सो इन जी जेका डेट ऑफ डेथ आहे इहा पेपरनि में तव्हां खां करंट अफेयर जे पोर्शन में या GK जे पोर्शन में पुछी सघनि था पिया। अच्छा, मलाला यूसुफ़ज़ई ते हिकिड़ो ड्रामो ठहियो हुयो, या जंहिंखे शॉर्ट डॉक्यूमेंट्री मूवी चई सघिजे थो, मलाला यूसुफ़ज़ई, उनजो नालो पुछी सघनि था पिया त कहिड़ो नालो ठहियो हुयो, जंहिंखे जेको आहे कुझु शायदि एवॉर्ड्स जे लाइ बि नॉमिनेट थियो आहे, उन नालो हुयो गुल मकई। ठीकु आहे, हाणे गुल मकई उन कालम जो नालो आहे, जीअं जावेद चौधरी लिखंदो हुयो मुंहिंजे ख़्याल में 0 पॉइंट जे नाले सां, अहिड़े तरीक़े सां जेको बि कालम निगार लिखंदो आहे उहो कंहिं मख़सूस नाले सां लिखंदो आहे। त मलाला यूसुफ़ज़ई जॾहिं कालम लिखंदी हुई त गुल मकई जे नाले सां लिखंदी हुई। ठीकु आहे, सो हाणे जेको इन ते ड्रामा या शॉर्ट डॉक्यूमेंट्री ठाही वई आहे उहो बि गुल मकई जे नाले सां आहे। अच्छा, उन खां पोइ चऊं था GB इलेक्शन्स, गिलगित बल्तिस्तान में इलेक्शन थिया हुया, कहिड़ी डेट ते थिया हुया। हाणे इन मां क्वेश्चन कीअं ठहंदा त कहिड़ी डेट ते इलेक्शन थी हुई, 15 नवंबर 2020। 15 नवंबर डेट तव्हां खां पुछी सघनि था पिया, 15 नवंबर 2020 ते इलेक्शन थी। अच्छा, कंहिं खटी हुई, PTI खटे वई। ठीकु आहे, अच्छा हाणे इन में असांखे टोटल जेको आहे सो इन जो स्ट्रक्चर सम्झणो पवंदो त टोटल नंबर ऑफ सीट्स केतिरियूं आहिनि, यानी कि गिलगित बल्तिस्तान जी जेका इलेक्शन हुई उन केतिरियूं सीटूं हुयूं जिते कंटेस्ट कयो वियो हुयो। टोटल सीट हुयूं 33 टोटल। अच्छा, इन मुंहिंजो ज़ाहिरी ॻाल्हि आहे मेजॉरिटी लाइ तव्हांखे घणियूं सीटां खपनि, ॾिसो 34 हुजनि हा त उन मुंहिंजो 17, हाणे 33 जो अॼु थिए थो 16.5, सो हिन में मेजॉरिटी ठहंदी 17 सीटुनि ते। ठीकु आहे, 16 ते मेजॉरिटी न ठहंदी, 17 सीटुनि ते जेको आहे सो मेजॉरिटी ठही वेंदी। ऐं जेको आहे सो कंहिं खटी हुयूं, PTI खटे वई। टोटल जनरल सीट्स हाणे 33 मुंहिंजो जनरल सीट्स आहिनि 24, बाक़ी जेके आहिनि सो उहे जीअं वुमेन ऐं माइनॉरिटी ऐं टेक्नोक्रेट्स जे लाइ जेको आहे सो मुख़्तस थियल हूंदियूं आहिनि। जनरल सीट्स जेके आहिनि उहे 24 आहिनि। अच्छा, हाणे इती वरी जॾहिं बि चयमि त हिकिड़ी शइ अचे त उन सां रिलेवेंट या रिलेटेड ॿियूं शयूं बि ॾिसी वठंदा कयो। जीअं हाणे सेनेट में जो क्वेश्चन अक्सर ईंदा आहिनि, मिंट में पाण उन्हनि खे सेनेट में जेके सीट डिस्ट्रीब्यूशन्स आहिनि उनखे कवर करे था वठूं, या उनजो स्ट्रक्चर ॾिसी था वठूं। वरी पोइ पाण कंहिं ॾींहुं अहिड़े तरीक़े सां जेका असांजी क़ौमी असेंबली आहे, नेशनल असेंबली, उनजी जेकी सीट डिस्ट्रीब्यूशन आहे उनखे ॾिसी वठंदासीं। सिंध असेंबली जी सीट डिस्ट्रीब्यूशन खे पाण ॾिसी वठंदासीं। अच्छा, हाणे सेनेट जूं टोटल सीटूं आहिनि 100, मुंहिंजे ख़्याल में पहिरियों 104 हुयूं, घटाए करे हाणे 100 कयूं था पियूं फाटा जे ज़म थियण खां पोइ, आई गेस हिन वक़्तु इन जूं 100 आहिनि। हाणे इन मां ज़हन में रखो त इन में जीअं पंजाब असेंबली में, नेशनल असेंबली में आहे त पंजाब जूं सीटां वधीक आहिनि, KPK जूं, सिंध जूं घटि आहिनि, हिन में इक्वल आहिनि। हिन में 23 हर सूबे खे ॾिनियूं वयूं आहिनि। ठीकु आहे, 23 पंजाब, 23 सिंध, 23 KPK, 23 अलाह साईं तव्हांखे नेकी ॾे बलोचिस्तान। ठीकु आहे,
हाणे तव्हां इहो टोटल कंदव, ॾिसो 25 हुजनि चइनी खे त 100 असांजो पूरो थी वञे न, सभिनि में 2 खुटल आहिनि, त इन जो मतिलबु आहे टोटल 8 सीटां बाक़ी बचियूं। हाणे हिननि 8 मां 4 जेके आहिनि उहे इस्लामाबाद जूं आहिनि, फेडरल कैपिटल, ठीकु आहे, ऐं 4 जेके आहिनि उहे फाटा जूं आहिनि, फेडरली एडमिनिस्ट्रेटेड ट्राइबल एरियाज़। ठीकु थी वियो। आई होप तव्हांखे सेनेट जी जेका सीट डिस्ट्रीब्यूशन आहे उनजी जी सम्झ में अची वई हूंदी। 23 हर सूबे जूं ऐं 4 जेके आहिनि फेडरल कैपिटल जूं ऐं 4 फाटा जूं।